छा ख्याल आहे? ॿुधायो सभई इत्तेफ़ाक़ राय सां ॿुधायो। करबला जो किसो अॻिते खणा, करबला खां अॻिते वधां, दिमश्क ॾे वधां, कूफे ॾे वधां, अॻिते वधां, या पोइ ते मोटी इल्मी तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां? पर मुंहिंजे ख़्याल में इल्मी ॻाल्हियूं पयूं थींदियूं अॼोके ॾींहं ते करबला जे मौज़ू खे अॻिते था वधायूं त करबला खां पोइ छा थियो? सुभान अल्लाह। करबला खां पोइ छा थियो मुंहिंजा दोस्त अज़ीज़? फ़क़त करबला जे मैदान ताईं त ज़िक्र कोन्हे कोन मुंहिंजा दोस्त अज़ीज़। मां पहिरीं ॿुधायो त जीअं यज़ीदन जे लश्कर में नगारा वॻा, शादमाना फतिह जा लॻा। अज़ीज़ाने मन गौर कर, अमर बिन साद घोड़नि खे हुकुम ॾिनो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, छो त इमाम अली मक़ाम जो सिर मुबारक अलॻि कयो वियो हुयो, ग़ुलामनि जा सिर मुबारक अलॻि कया विया, केतिरनि बचड़नि जा अलॻि कया विया, लेकिन ख़ालिसतन इमाम अली मक़ाम जो जिस्म मुबारक कुर्बो बला जे मैदान में आहे। हिकिड़े मिंट जे लाइ सुहिणे लतीफ़ खां पुछ त मंज़र छा अचे तो? कुकरा करबला जा, कुकरा करबला जा, मादर थे मेड़ियास, गलन तारत फुड़ा, मुझे अलिय थे उगियास, मिड़ई मुआफ़ कयास, ख़ालिक बदले खून जे। अज़ीज़ाने मरो अल्लाह जे कामिल वलियन इन सॼे मंज़र खे अजीब अंदाज़ में पेश कयो आहे। अज़ीज़ दोस्तो, जेॾी महिल घोड़ा मुंहिंजे महबूब जे बचड़नि जे उन नाज़ुक जिस्म ते डोड़ाया विया जिन खे जिब्राइल लोॾींदो हुयो, केर लोॾींदो हुयो? ॿुधाए त ख़ुदा ॾिसे पियो या न? जवाब ॾे। अल्लाह खां ॻुझाई हुई या कान ही? जवाब ॾे। ओ मुस्लमान, हिकिड़ो थोरो इल्मी नुक़्तो बयान कंदो वञा। कुझु माण्हू चई छॾींदा आहिनि त जे एतिरा ख़ुदा जा दादुला हुया, छो त उन्हनि खे शक आहे, असांखे पक्का त रब जा दादुला आहिनि ऐं हुया। जन के शक उहे शक जे बुनियाद ते पंहिंजे अंदरे वारे बेज़मीरीअ जो आवाज़ कढी करे चवंदा आहिनि, अगरि एतिरा दादला हुया त एतिरा बेदर्दीअ सां छो शहीद कया विया? ख़ुदा उन्हनि ते रहम छो न कयो? क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत पढ़ां, तोखे ॿुधाईंदो हलां। मुंहिंजे रब जे ज़ात क़ुरान करीम में पंहिंजे अंबिया जे लाइ फरमायो आहे, इन्ना लनंसुरु रुसुलना। मुंहिंजे रब जे ज़ात फरमायो, असां पंहिंजे रसूलनि जी पाण मदद कंदा आहियूं। अल्लाह छा फरमायो? असां पंहिंजे रसूलनि जी पाण मदद कंदा आहियूं। अल्लाह क़ुरान में फरमायो, असां पंहिंजे रसूलनि जी पाण मदद कंदा आहियूं। उन ई क़ुरान करीम में मुंहिंजे अल्लाह ईअं बि फरमायो, वक़त्लहुमुल अंबिया बिग़ैर हक़। अल्लाह फरमायो, केतिरा ई मां अल्लाह जा नबी नाहक क़त्ल कया विया। अल्लाह मदद करण वारो आहे, मगर उन जा राज़ भी पंहिंजा निराला आहिनि। ख़ुदा चाहे त कंहिं नबीअ खे को नाहक क़त्ल कोन करे सघे हा, पर ख़ुदा जी रज़ा पंहिंजी आहे, बेनियाज़ी आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, जॾहिं जिस्मनि जे मथां लाशा ड्रोड़ाया विया, घोड़ा ड्रोड़ाया विया, हिकिड़े मिंट लाइ ॿुधाए त उन वक़्तु करबला जे ज़मीन जो मंज़र छा हूंदो? तोखे नथी ख़बर पवे। अॼु त तोखे लतीफ़ सरकार खां पुछी ॾियां, जंहिं दाह करे चयो त धरती धुबी लर्ज़ी थरथिलिया आसमान, धरती धुबी, धरती उन महिल धुबे पई जंहिं वक़्त में मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे उन हीरनि जे मथां पलीतन जा घोड़ा पिया डुकनि। धरती धुबी
लर्जी मौला ही छा थी रहियो धरती दाहूं पई करे ओ मुझा मौला तुझी बेनियाज़ी आ ही छा थी रहियो थरथिलिया आसमान करह हुई कान हुयो नज़ारो नीह जो होना आले रसूल दे निहार उन्हनि के इन कंहिं जी परवाह कान हुई उन्हनि जी निगाह हुई त राज़ी थे त सुहिणो ख़ुदा ऐं महबूब मुस्तफ़ा राज़ी थी पवे सुभान अल्लाह। मुसलमान भा इहो सभु कुझु करण खां बाद में यजीदी लश्कर वारनि इहो फाइनल कयो त अचो त हली खीमन जी तलाशी ॾियूं हेॾा बादशाह जा बच्चा आहिनि सोन हूंदो ज़ेवर हूंदा मुंहिंजा मुस्लमान भाउ गौर सां ॿुधजां जेॾी महिल खीमन जी तलाशी ॾिनो खीमन मां कुझु बि न मिलियो आले रसूल जे खीमन खे बाहि ॾेई साड़ियो वियो छा को कलमे वारो मुसलमान ये करे सके तो पर करबला में कलमे वारो न करे ॾेखारे मुसलमान सोच कलमो तू चवंदो ई त हे भी मुसलमान हो भी मुसलमान मुसलमान त सब हन इब्ने जियाद मुसलमान को न हो छा शिमरो पलीत मुसलमान को न हो छा यजीद मुसलमान को न हो छा अमरो बिन साद मुसलमान को न हो छा होया त उहे भी मुसलमान याद रखी छॾ मुंहिंजा दोस्त अजीज करबला जो मैदान अल्लाह जे ज़मीन ते कायनात के ॿुधाए थो त कलमो पढ़ण वारा केतिरा ई हूंदा मगर ईमान ख़ुदा जी मर्ज़ी आहे जंहिंखे अता फरमाए अदब मुझे रब जी मर्ज़ी आहे जंहिंखे अता फरमाए कलमे पढ़ण वारा त हुया पर जंहिं ते कलमो पिया पढ़नि उन पिरीअ खे बि कोन सुञातो उन महबूब जे बचड़नि खे बि कोन सुञातो उन्हनि खे इहो कलमो किथां कमु ॾींदो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अञा इन्हनि जे ज़ुल्म जी इंतहा अॻिते त ॿुध खीमन खे बाहियूं ॾियण खां बाद में अहल बैत जा जेके पाकीज़ न्याणियूं हुयूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सभिनी खे चेक कंदा विया सोन कोन मिलियो मासूम न्याणिया मुंहिंजे इमाम आली मक़ाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी उन जे कनड़नि में वालड़ियूं पातल हन छा पातल हन केॾो न हिकु पीउ पंहिंजे धीउ खे प्यार सां वालड़ी वठी ॾींदो आहे इहो सच आहे या न आहे केॾी पीउ जी तमन्ना हूंदी आहे त मां पंहिंजे न्याणीअ खे वालड़ियूं पायां ऐं अबो ख़ुशीअ सां वठी ईंदो आहे पंहिंजे न्याणीअ खे पाईंदो आहे न्याणी ख़ुशि थींदी आहे त मुंहिंजे बाबा साईं अॼु मुंहिंजे लाइ ही वालड़ियूं आंदियूं आहिनि छो त सोन औरत जो ज़ेवर आहे मुंहिंजे ख़ुदा मुंहिंजे मुस्तफ़ा इजाज़त फरमाई आहे उन मासूम न्याणीअ जे उन वालड़नि खे वठी जेॾी महिल उन पलीतनि छिकूं ॾिनियूं आहिनि ऐं खून वहण शुरू थियो आहे त उन मासूम सकीना कंहिंखे था हले खीमन में निहारे त बाबो हुसैन मौजूद कोन्हे खीमन में निहारे त जवान अली अकबर भाउ मौजूद कोन्हे हीअं निहारे त चाचो अबू बकर बि मौजूद कोन्हे चाचो गाज़ी अब्बास अलम बरदार बि मौजूद कोन्हे चाचो उमर बिन अली बि मौजूद कोन्हे चाचो उस्मान बिन अली बि मौजूद कोन्हे सौट सुहिणो कासिम बि मौजूद कोन्हे अॼु न्याणी दाह ॾे त कंहिंखे दाह ॾे हीअं जो निहारी त ज़ैनुल आबिदीन बीमार आहे जंहिंजे जंगुनि मुबारकुनि में ज़ालिमनि हथ जकड़ियूं हणियूं आहिनि हथ में हथ कड़ियूं लॻियूं पयूं आहिनि पेरनि में ज़ंजीरूं लॻियूं पयूं आहिनि कंहिंखे बीमार ज़ैनुल आबिदीन खे ओ मुस्लमान तो कलमो पढ़ियो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे ज़ात जो हिकिड़े मिंट जे लाइ ख़ुदा जो कसम तोखे थो ॾियां पंहिंजे आॾो इन मंज़र खे त हण त उन न्याणीअ जेॾी महिल मदीने ॾे मोड़ करे चयो ओ मुंहिंजा महबूब मदीने जा मीर ओ इमामुल अंबिया सरदारुल अंबिया कॾहिं त यतीमनि जे मथां कख बि बर्दाश्त न पियो करी अॼु तुंहिंजा बचड़ा यतीम थी ज़ालिमनि जे हथनि में बेदर्दीअ सां लुटिजी रहिया ख़ुदा जो कसम मां इन करे ही शाम कंहिंखे प्रोग्राम कोन ॾींदो आहियां जिंदगी जो हिस्सो गुज़रियो ही शाम रोंदे गुज़रंदी ख़ुदा जो कसम ये शाम मुंहिंजी रोंदे गुज़रंदी ही रात मां प्रोग्राम ते इन करे न निकिरंदो आहियां गुनहगार सही बेकार सही मगर निस्बत आले रसूल सां पकी आहे
मुसलमानों तारीख़ ने गुनाहगार अखिन से पढ़ी आ, हदीसूं मुझे महबूब मुस्तफ़ा जो पढ़ियूं इहो ही सबब आ जो ही शाम मां कंहिंखां प्रोग्राम न ॾींदो आ, ज़िंदगी में न ॾिनो आ। ख़बर नाहे खुदा के ही कीअं रज़ा में राज़ी थी वई खुदा जी ज़ात जो मूंखे पैगाम ॾियणो पियो, प्रोग्राम दोस्त खे ॾेई छॾियो मियां अली हैदर खे, महज़ इन करे जो अॼु जी राति मूंखां तकरीर छा मूंखां कुझु बि बर्दाश्त कोन थी सघंदो आहे, छो त तारीख़ गवाह आहे मुस्लमान अञा त अॻिते वध। जेॾी महिल मुंहिंजे दिलबर हुसैन जो सिर मुबारक नेज़े ते खणी फातिहाना अंदाज़ में हलन पिया, ख़ुशीअ जा हेठि ख़ुशीअ जा नगारा पिया वॼनि, मथे सिरे हुसैन मां रब जे क़ुरान जी तिलावत छो त मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो क़द तरक्तु फ़ीकुम मुस्तक़लैन, ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॿ शयूं छॾियो थो वञा, ॿई भारी छॾियो थो वञा। क़द तरक्तु फ़ीकुम मुस्तक़लैन, किताबुल्लाह व इतरती अहल बैती, हिकिड़ो मां मुस्तफ़ा रब जो क़ुरान छॾियो थो वञाव, ॿियो मां मुस्तफ़ा पंहिंजो आल छॾियो थो वञाव। नहीं यतफर्रका, ही उहे ॿई शख़्सियतूं आहिनि जेके कॾहिं बि हिक ॿिए खां अलॻि कोन थींदो। हत्ता यरज़ा अलैयल हौज़, मदीने जे मीर फरमायो कंहिं बि मोड़ ते न आले रसूल क़ुरान खां परे थींदो, न क़ुरान आले रसूल खां परे थींदो। मां मुस्तफ़ा हौज़े कौसर ते इंतज़ार कंदुसि, ॿई जे हौज़े कौसर ते मां मुस्तफ़ा सां मिलंदा। मुस्लमान हेॾा हेठि ख़ुशीअ जा नगारा था पिया वॼनि, मथे मुंहिंजे सोणे हुसैन जे सिर मुबारक मां रब जी क़ुरान जी तिलावत जारी आहे। दुनिया जे क़ुरान जा कारी तिलावत करे क़ुरान ते नाज़ कंदा आहिनि, अॼु मुंहिंजो सुहिणो हुसैन क़ुरान पढ़ी रहियो आहे, क़ुरान मुंहिंजे हुसैन ते नाज़ करे रहियो आहे त वाह सुहिणा हुसैन तुंहिंजी दोस्ती निभाए ॾेखारण, मां क़ुरान बि तुंहिंजो दोस्त हां, बचपन जा दोस्त हूं, छो त सीने मुस्तफ़ा में मां बि हिकु आयत खां शुरू थियुसि, वींदे 30 पारनि ताईं 23 साल सीने मुस्तफ़ा ते नंढो थी वॾो थियुसि। सुहिणा हुसैन तूं बि उहो ई जेको सीने मुस्तफ़ा ते नंढो थी वॾो थियो आहे। एड़ी पक्की यारी आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़, आले रसूल जी ऐं सुहिणे क़ुरान करीम जी पाण में अहिड़ी त पक्की यारी आ मुंहिंजा दोस्त अज़ीज़। ख़ुदा जो निज़ाम त निहार, मुंहिंजे बेनियाज़ रब जा फ़ैसला निहार, उहे जेके पंहिंजे पाण खे फातिह सम्झी रहिया हुया, उहे जेके पाण फातिह हुया, उन्हनि फातिहनि जे बावजूद मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ख़ुदा जो फ़ैसिलो ॾिस, जंहिं मुंहिंजे हुसैन मुबारक सुहिणे जो सिर मुबारक अलॻि था कनि, ख़ुदा उन्हनि खे अकुल जो अंधो थो करे, उहो सिर मुबारक अॼु बि सभिनी जे आॾो ऐं सभिनी खां मथे हली रहियो आहे। मुंहिंजो ख़ुदा थो फरमाए मुंहिंजे हुसैन जी इज़त ख़ुदा मां कॾहिं न घटि कई आहे न घटि थींदी, कॾहिं बि घटि कोन थींदी। अॻियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं ऐलान कयो वियो, अॻिते कूफे खे सजायो वियो, दिमश्क खे सजायो वियो, कूफे खे सजायो वियो, छाजे लाइ ऐलान कयो वियो, तॾहिं टीवियूं कोन हुयूं, रेडिया कोन हा, ऐलान कयो वियो त यज़ीदी लश्कर वॾी कामयाबी हासिल कई आहे। बाग़ी टोलो हुयो, उन बाग़ी टोले खे ख़त्म करे छॾियो आहे, उन्हनि जा सिर नेज़े ते खणी अॼु कूफे जे बाज़ारनि में घुमाया वेंदा, माण्हू कतार दर कतार ॾिसण जे लाइ गॾु थी विया त अहिड़ो कारनामो यज़ीद ने ॾिनो आहे। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त ही धोखो कीअं थी रहियो आहे, होॾा अञा कूफे खां केतिरो परे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ उहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि जो उहो काफ़िलो जेको करबला मां निकितो आहे, अॼु 11 जे राति हली रहियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हिकिड़ी औरत आहे जेका इंतिहाई कुराड़ी आहे, उहा पंहिंजे घरड़े में वेठी आहे, पर उहा निस्बत वारी आहे, महसूस थी करे त परे खां नूर जे लाटुनि जी चमकार थी रही आहे।
अजीब खुशबू महसूस करे रही आ जीअं ॾींहुं थियो आ यारीअ जो ॾींहुं थियो आ अजीब खुशबू महसूस करे रही आ खुशबू महसूस कंदे हुनखे पंहिंजी बचपन याद आई आ हुनजे बचपन जो टाइम आले रसूल सां गॾु गुज़रियो आ उहा का बि नाहे उनजो नालो फिज़ा आहे उहा पानीअ जे हैसियत में मुंहिंजे महबूब जे बचड़नि सां गॾु रही आ अॼु कूफे जे शहर खां ॿाहिरों हुन महसूस कयो त को काफ़िलो अची रहियो आहे मगर उन काफ़िले जी खुशबू अची रही आहे दुनिया जो दस्तूर आहे इंसान जे खून जी बदबू थींदी आहे पर मुंहिंजे आले रसूल जे खून जी महलनि ते खुशबू अची रही आहे सुभान अल्लाह जै वक्त में उन कुराड़ी महसूस कयो त काफ़िलो मुझे भर में आयो आ घरों कुछ खाधड़ो खणंदी आ मानड़ी रात वारी सुकला कुराड़ी आ पचाइण जी हिम्मत काने उहा मानड़ी सुकल भी खणंदी आ पानी भी खणंदी आ जीअं जो साम्हूं आई ॾिसे त चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणो आ जेको नेज़े ते रब जो क़ुरान पढ़ी रहियो आ सिरे हुसैन दे निहारे उन फिज़ा अल्लाह जे नेक बानी पंहिंजे ज़ुबान में चयो कंहिं आशिकन जो तर्जुमो कयो त निहारे चवे थी तू किथां दा ॾिसदा कारी सुभान अल्लाह ते कई कुरान पढ़ाया या तू रसूल दा पलिया या खीर बतूल पिलाया सुभान अल्लाह तू किथां दा ॾिसदा कारी ते के कुरान पढ़ाया या तू रसूल दा पलिया या बतूल खीर पिलाया रब जाने केड़ी मजबूरी जो इन जालिम संग चढ़ाया ये चई उन औरत रुनोआ सिरे हुसैन मां जवाब आयो अकबर दा मैं बाबा सुभान अल्लाह अकबर दा मैं बाबा ते गाजी मेरा वीर एक दीन दी खातर छोड़ दी ए नाना दी जागीरे सुभान अल्लाह दुनिया मदीनो मदीनो करे वेंदी आ अज मुझे हुसैन जे पाक नेज़े ते शर्म आवाज अची रहियो एक दीन दे खातर मैं छोड़ दी अपने नाना दी जागीर जेड़ा नेज़े ते कुरान पढ़न ओदी वध तसीर ये दुनिया में को हुसैन आखे मेरा नाम भी पीर शबीरे सुभान अल्लाह उन कुराड़िया जॾहिं सुणे हुसैन जे सिर मुबारक मां आवाज़ ॿुधो पोइ ते निगाह पई पर्देदार मुसलमान गौर कर उन ॾाचिन ते सवार जन जे मथां कजाओ बि मौजूद कोन्हे पेरनि में हथ कड़ियूं हथनि में ज़ंजीरूं कंहिंखे उन्हनि खे जेके जन्नत जे दरवाज़े जा सरदार उन्हनि खे जेके हथड़नि सां वठी जन्नत में मोकिलींदा वेंदा हणण वारा केर आहिनि लानतुल्लाहि वल मलाइकतु वन नास अजमाइन खुदा जी लानत उन्हनि जे मथां जमी मलाइकनि जमी इंसाननि जूं लानतूं उन्हनि जे मथां
जन मुझे महबूब मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलाम जे बचड़न सां एडो कलूर कयो मञूं था त खुदा खे ई मंज़ूर हुयो कोई शक ना है दोस्त अमड़ जो मौत जेकॾहिं पुट जे हथां लिखियल हूंदो आहे मञणो पवंदो आहे त अमड़ जो मौत त हुयो पर पुट जे गिचीअ में लानत जो तोक त क़यामत ताईं पवणो हुयो उहो पइजी वियो उहो क़यामत ताईं लानती त सॾिबो न माउ जो कातिल जहन्नम में वेंदो जन्नत में कोन वेंदो बेशक मुंहिंजे ख़ुदा खे ईअं मंज़ूर हुयो लेकिन मुसलमान थोड़ो अॻिते त वध त ज़ालिमन ज़ुल्म जी इंतहा केतिरी कई आहे हबशिया फिज़ा हबशिया जंहिं दिन महिल पोइ ते निहारे ॾिसे त परदेदार हिकु ख़ातून उघाड़ी पुठी ॾाचीअ जी उन ते वेठी आहे कदमनि ते निगाह पई जीअं जो कदमनि ते निगाह पई हुनखे पंहिंजो उहो बचपन यादि अची वियो अम्मा बीबी ज़ैनब जे आंगुर मुबारक में को निशान हो हिन फिज़ा जी निगाह निशान ते पई ड्रोड़ंदी अचे कदमनि ते हथ रखी चवे थी ओ परदेदार ज़रा पर्दो त पासे कर मां ॾिसां त सही तूं केरु लुटियल काफ़िले जी न्याणी सुहिणी ज़ैनब साण जीअं जो पर्दो पंहिंजो परे कयो त अखियुनि मां नीर वही रहिया आहिनि मुसलमान निहारे चवे थी कहिड़ो तारुफ़ थी पुछी चेहरे ॾे निहारे चवे थी ख़ातून कुराड़ी हां दिमाग़ कमु नथो करे पर तुंहिंजे हिन आंगुर मुबारक जो निशान ॿुधाए थो त तोखे मूं खेॾायो आहे सुभान अल्लाह त बीबी ज़ैनब सुहिणी निहारे जेॾी महिल मदीने ॾे मोड़ थी करे त फिज़ा खां दाह निकिरी थी वञे चवे थी किथे बतूल साइण जी न्याणी त नाहे हे सिरे हुसैन त नाहे मुंहिंजा दोस्त जंहिं वक़्त में बीबी ज़ैनब जे पाक ज़ुबान मां हा निकिती फिज़ा बेहोश थी किरी पवंदी आहे रड़ियूं कंदी आहे ओ ज़ालिमो ख़ुदा जी लानत हुजेव मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे बचड़नि सां ई ज़ुल्म कयो अथव दोस्तो ॻाल्हि वाउखी थी वई फिज़ा जे दाहुन कूकुन कूफे जे शहर में ॻाल्हि हुल हुली विया जिए जो मुझा दोस्त अजीज उते इब्ने ज़ियाद वटि हसनैन करीमैन जो काफ़िलो तो पहुचे त इहो बेशरम बेहया चहबुक खणी मुझे महबूब सोने हुसैन जे सिर मुबारक ते तो रखे ते या कुराड़ी भड़को ॾई थी उते ओ ज़ालिम ख़ुदा जी लानत हुजे तुझे मथा खुदा जो कसम खणी थी चवा त इन्हनि गलड़नि खे मां महबूब मुस्तफ़ा के चुमियूं ॾींदे ॾिठो आहे ओ ज़ालिम हया कर मुसलमान जंहिं वक़्त में इहे साॻिया ई जुमला हिकिड़ो कुराड़ो सहाबिया यज़ीद पलीत जे महफ़िल भरी महफ़िल में इहे जुमला थो चवे त यज़ीद पलीत ऐलान थो करे त हिन खे जो सिर कलम कयो चए थो ही त हिकिड़ो सिराप अहिड़ा सवे सिर मुंहिंजे दिल पर हुसैन तां क़ुर्बान थियनि हा मुंहिंजे मुस्तफ़ा जा सहाबी मौजूद हुया कुराड़ा हुया पर जीअं ख़बर पई त जानियूं क़ुर्बान करण जे लाइ निकिरी आया उहा हबशा वारी औरत जंहिं वक़्त में हिकिड़े पलीत वधी न्याणीअ जो नालो आहे फातिमा बिन्त हुसैन छा नालो आहे छा नालो आहे फातिमा बिन्त हुसैन यज़ीद खे चयो त हीअ छोकिरी मुंहिंजे हवाले कई वञे हिन खे मां पंहिंजी लोंडी बनाईंदुसि त हेॾा फिज़ा देर कान कई रड़ करे थी चवे त लानत आहे तव्हांजे मथां ख़ुदा ऐं ख़ुदा जे फ़रिश्तनि जी ख़ुदा जे रसूल जी हे आले रसूल हल हे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा बचड़ा हन ओ बेहया कलमो बि मुंहिंजे महबूब ते था पढ़ो यज़ीद फौरन ऐलान कयो हिन औरत जो फौरन सिर कलम कयो
वञे जेॾी महिल मुंहिंजा दोस्त उन कुराड़ी औरत खे गिले ॿाहिरि वठी विया त उन औरत ॾिठो त 500 नौजवान मुंहिंजा दोस्त तलवारनि ऐं नेज़नि सां बीठा आहिनि लेकिन हिकिड़े खे सुञातई त मुंहिंजे मुल्क हबश जो आहे उन ॾे निहारे चई ओ हबश जा नौजवान मां बि तव्हांजे हबश जी कुराड़ी हां तव्हां 500 नौजवान बीठा हो अॼु तव्हांजे साम्हूं कुराड़ी जो सिर कलम कयो थो वञे कहिड़ो कदु खणी पंहिंजे क़ौम खे ॾेखारींदो 500 नौजवान तलवारूं उभियूं करे बीही रहिया हेॾो उन हबश जे नौजवाननि 500 तलवारूं उभियूं कयूं होॾा बीबी ज़ैनब ॾिसंदे अखियुनि में लुड़क लाड़े मदीने ॾे मोड़ करे चई या रसूल अल्लाह अॼु हिन मैदान जे अंदरि हिकु हबश जे कुराड़ीअ जी बि एतिरी हबश जे कुराड़ीअ जी बि एतिरी पंहिंजे क़ौम जे अंदरि वेलियो आहे जो 500 तलवारूं ॿियूं थी वयूं या रसूल अल्लाह हे अल्लाह जो कहिड़ो इम्तिहान आहे जो मुंहिंजा महबूब तुंहिंजूं बचड़ियूं अॼु बेयारो मददगार यज़ीद जे दरबार में पयूं दोस्तों जॾहिं हिन फिज़ा जी इहा ॻाल्हि हुली वई त जेॾहूं केॾहूं सहाबा खे ख़बर पइजी वई मुस्लमान खे ख़बर पइजी वई त हे बाग़ी टोलो न आहे हे त हुसैन इब्न अली जो टोलो आहे हे त हुसैन इब्न अली जो काफ़िलो आहे जेको यज़ीद ने लुटियो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेॾी महिल यज़ीद महसूस कयो त हाणे फिज़ा मुंहिंजे मुखालिफ़ थींदी थी वञे माण्हू सुहिणे हुसैन जा ग़ुलाम आशिक वधंदा था वञनि ज़ैनुल आबिदीन सुहिणे ते निहारे चवे थो ऐं मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जा बचड़ा ओ सुहिणे हुसैन जा बचड़ा मां हिन इब्न ज़ियाद खे कोन चयो हो मां हिन शिमरे पलीत खे कोन चयो हो हिननि नाजाइज़ी कई आहे तारीख़ जा लफ़्ज़ ॿुधो फिरिया रोड जा वासियो ॻोठ रबन महर जा वासियो हे तारीख़ जा लफ़्ज़ ॿुधो मुंहिंजे सुहिणे इमाम ज़ैनुल आबिदीन जंहिंजे टंगुर मुबारकनि में जेके मुंहिंजा दोस्त ॿेड़ियूं लॻल हुयूं इहो एतिरो फ़ासिलो तय करण जे करे मास निकिरी वियो हॾड़ा ज़ाहिर लॻा पिया बीमार ज़ैनुल आबिदीन जिस्म जा हॾड़ा ज़ाहिर आहिनि मगर उन जे जिस्म में खून ख़ातून जन्नत जो आहे शेर ख़ुदा जो खून मौजूद आहे महबूब मुस्तफ़ा जे निस्बत जो बचड़ो आहे मुंहुं मथे करे चवंदो ओ ज़ालिम जेकॾहिं तूं सचो आहीं इन ॻाल्हि में त पोइ ठीकु आहे सौदो हींअर बि मां ज़ैनुल आबिदीन करण जे लाइ तयारु आहियां इब्न ज़ियाद खे मुंहिंजे हवाले कर शिमरे खे मुंहिंजे हवाले कर कूफे जे जामे मस्जिद में ख़ुतबो मां ज़ैनुल आबिदीन थो ॾियां ख़ुतबो ॾेई करे पंहिंजे महबूब जे उम्मत खे ॿुधायां थो नाने जे उम्मत खे ॿुधायां थो त हिन यज़ीद पलीत हे हुकुम कोन ॾिनो हो हे इब्न ज़ियाद शिमर जो कमु आहे उन्हनि जे साम्हूं मां पंहिंजे हथनि सां किसास थो वठां मां पंहिंजे बाबे जे खून जो पलान थो कयां मां हिननि जो सिर कलम थो कयां इंदल्लाह तोखे आज़ाद थो कयां फ़ैसिलो क़बूल कर यज़ीद पलीत मथे कंधु कयो त हेॾा इब्न ज़ियाद चयो ख़बरदार थी जा तुंहिंजी लिखत बि मौजूद आहे शिमरे चयो ख़बरदार थी जा तुंहिंजी लिखत मौजूद आहे तो लिखत में असांखे हुकुम ॾिनो आहे तो ज़ुबानी असांखे हुकुम ॾिनो आहे त सिरे हुसैन कंहिं बि सूरत में खपे असां तुंहिंजे हुकुम जी पूराई कई आहे असां नाजाइज़ी कान कई आहे मुंहिंजा दोस्त जेॾी महिल उन जाई तातियल कुता उन जे मुखालिफ़ थी बीठा सॼो वायो मंडल चेंज थी वियो यज़ीद ॾिठो त हाणे बग़ावत जो इम्कान आहे हेॾां बग़ावत जो इम्कान जी ॻाल्हि शुरू थी होॾां मुअज़्ज़िन अज़ान चई ॿिए पहिरीं जी अल्लाहु अकबर सभिनी जा आवाज़ बंदि थी विया जेॾी महिल मुअज़्ज़िन चयो अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह सोने ज़ैनुल आबिदीन जे अखियुनि में लुड़क लड़ी आया ज़ैनुल आबिदीन रोई चयो ओ पलीत इहो छा हली रहियो आहे जे अज़ान हली रहियो आहे जे इन अज़ान में मुंहिंजे नाने जो ज़िक्र आहे या तुंहिंजे नाने जो ज़िक्र आहे ओ ज़ालिमा ॿुधाए त तुंहिंजे नाने जो ज़िक्र आहे या मुंहिंजे नाने जो ज़िक्र आहे जेॾी महिल सुणे ज़ैनुल आबिदीन जे ज़ुबान मां इहे लफ़्ज़ मुबारक निकिता मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पूरे कूफे जो वायो मंडल तब्दील थी वियो दिमश्क जो वायो मंडल तब्दील थी वियो आशिक ग़ुलाम निकिरी आया बग़ावत जो कवी इम्कान मौजूद थी वियो फौरन पलीत इंतज़ाम कया त जल्द खां जल्द हिननि खे काफ़िले खे मदीने रवानो करे छॾ बाद में जेकी कुछ थियो
बिल्कुल तबीयत सही कोन है मु जज्बात कंट्रोल नथो करे सका पांजे वस में न आया मझंद अगारो ड्रिप लहराए ऐं हेॾे आयुसि भाऊ अली हैदर खे मूं चयो तोसां वाइदो कयो निभायां थो पर दुआ कजां त मां जज्बात में लॻल आहियां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ आले रसूल सां नाइंसाफ़ी जी इंतहा कई वई आहे लेकिन खुदा जो फ़ैसिलो ॾिसो यज़ीदी हज़ारे हुया हुसैनी त मुंहिंजा दोस्त चीचुनि ते ॻणण जेतिरा हुया पर हिकिड़ो बि हुसैनी यज़ीद ॾे कोन वियो यज़ीदी मोटी आया